रज़न केॾी साज़िश कई आहे नायूं थिया कमज़ोर वाला मूर न सहबो चोर वाला सिंधू तुंहिंजी सिंध जे ख़ातिर ॿार बचा सभु घोर वाला ढाड़े लही दरियाह ते ढाड़ो हणनि पिया मुंहिंजी सिंधूअ जो ज़ालिम ज़मज़म खणनि पिया ढाड़े लही दरियाह ते ढाड़ो पनुआकल में सिंधुअ खे भेटा पेश कयल आहे मुशारो कोठायो आहे जिते जेका त सिंध नाले वारनि अदीबनि शाइरनि शिरकत अचो त सां ॻाल्हि ॿोल कयो कैनाल ही ठाहिण नामंज़ूर कैनाल ही ठाहिण नामंज़ूर सिंध सिकाइण नामंज़ूर ही सिंध असांजी जिंद अथई ऐं जिंद खपाइण नामंज़ूर रंग ॾिना धरतीअ खे मौज भरियल मेहरान लहर लहर सां लाॻा पिला सावक ऐं सुरहान लहर लहर सां लाॻा पिला पंहिंजो ईअं अहसासु जीअं लाॻापियल हूंदो आहे गुल सां गुल जो वास लहर लहर सां लाॻा पिला पंहिंजे अख जो ख़्वाब कीअं ॾींदासीं चोराइण ई उजरो उजरो आब महिरबानियूं ही नौजवाननि जेको अॼु हिते मुशाइरो कयो आहे दरअसल सिंधु दरिया खे भेटाए सिंधु असांजो अन्नदाता आहे सिंधु आहे त असां सिंधी आहियूं जेकॾहिं सिंधु न रहियो ऐं सिंधु दरिया में पाणी न रहियो त पोइ असांजो वजूद जेको आहे उहो मिटिजी वेंदो ऐं हूअं बि जनरली तौर ते असांजी जेका सिंधी क़ौम आहे जेका हज़ार सालनि जी आहे उनजो जहिड़ो कर वजूद जेको आहे उहो मिटजण वारी सूरत हालत आहे हर तरह सां जेके असांजे मथां हमला आहिनि असांजे वसीलनि ते असांजे रोज़गारनि ते असांखे मुख़्तलिफ़ हवालनि सां जेको सिंध जे माण्हुनि खे परेशान कयो थो वञे पर जेको हीउ वार आहे इहो एॾो ख़तरनाक वार आहे त जे लाइ असांखे खपे त सभु धुरियूं मूंखे अफ़सोस थिए थो त कुझु दोस्त कुझु धुरियूं हिक ॿिए ते नुक़्ताचीनी कनि थियूं पोइ उहे इक़्तदार में हुजनि या इक़्तदार खां ॿाहिरि हुजनि हीअ वक़्तु आहे त असां मिड़ी मुठ थियूं जेके इक़्तदार में आहिनि उहे बि जेके ॿाहिरि वेठा आहिनि उहे बि सिनू आबाद न आहिनि त उनजो असरु हिकु धुर ते त न पवंदो सिंध सुॾकी आहे सिंधु दरिया विकिजे थो वरी अॼु सिंध सुॾकी आहे सिंधु दरिया विकिजे थो असांजो साहु आहे हिन में असांजो साहु विकिजे थो असांजी क़ौम वेचारी जी क़िस्मत जो किसो ॿुधिजां असांजी क़ौम वेचारी जी क़िस्मत जो किसो ॿुधिजां कयूं था मोतबर जंहिंखे उहो हमराह विकिजे थो दरियाह ते धाड़ो हणनि पिया मुंहिंजी सिंधूअ जो ज़ालिम ज़मज़म खणनि पिया आहिनि गदार घर जा भाॻिया ई थी पिया बेख़ौफ़ चोर तॾहिं लोढ़ा चढ़नि पिया मुंहिंजी सिंधूअ जो ज़ालिम ज़मज़म खणनि पिया सूर्या ऐं होशू अॼु बि वकला जी ड्रेस में सूर्या ऐं होशू अॼु बि वकला जी ड्रेस में पंहिंजे वतन जे ख़ातिर जंगियूं विढ़नि पिया मुंहिंजी सिंधूअ जो ज़ालिम ज़मज़म खणनि पिया हैरान मौज में रोज़नि में ॾींहं तते जो सूर्य सड़नि पिया मुंहिंजी सिंधूअ जो ज़ालिम ज़मज़म खणनि पिया थरथिलो मची वियो अॼु हुकुमरान डप खां पोइते मुड़नि पिया मुंहिंजी सिंधूअ जो ज़ालिम ज़मज़म खणनि सिंधियुनि जो सिंध जो जियापे जो सबबु आहे सिंधूअ ते धाड़े ख़िलाफ़ु पूरी सरफ़ आहे एतिजाज आहे 6 कैनाल कढण जे ख़िलाफ़ु पूरी सिंध रोडर रस्तनि ते आहे पर वफ़ाक़ पंहिंजी होॾ ते क़ाइमु आहे असां वफ़ाक़ खां इहो ई मुतालबो कंदासीं सिंधूअ मां 6 कैनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे जी अॼु पनुआकल प्रेस क्लब में सिंधूअ मथां कैनाल कढण वारे अमल ख़िलाफ़ु अॼु जेको आहे त मुशारो कोठायो वियो आहे जिते अदीबनि शाइरनि सिंधूअ खे भेटा पेश ॾिनी ऐं उन्हनि इहो चयो त सिंधू मथां कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल आहिनि कैमरामैन नईम ड्रो सां गॾु मुनीर रहियो KTN न्यूज़ पनुआकल।